बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क्लास नंबर 49 में तव्हां सभिनी खे भलीकार। गुज़िरियल वीडियो के अंदर असीं एडिशन ऐं सब्ट्रैक्शन पढ़ीसीं। हिन वीडियो के अंदर असीं फ़क़ति मल्टीप्लिकेशन पढ़ंदासीं। हाणे मल्टीप्लिकेशन पढ़ंदासीं पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ज़हन में रखणी आहे त जेके हिन जा नंढा रूल्स आहिनि उहे कंहिं न कंहिं कापी ते नोट कंदो त जीअं तव्हांखे हल करण में आसानी थिए। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। हाणे असां हिन क्लास शुरू करण खां अॻु में ॿ रूल्स पढ़ूं था जेके असांखे नोट करणा आहिनि। उहो पहिरियों इहो आहे त हमेशह जॾहिं के ॿ नंबर मिलनि था तव्हांखे उहे ज़र्ब करणा आहिनि। उन्हनि जा जेके वेरिएबल हिकु जहिड़ा आहिनि त उन्हनि जा पावर जोड़ कंदा पाण में। हाणे इहा इम्प्लीमेंट कीअं थींदी तव्हां सम्झी वेंदव अॻिते जॾहिं असां हल कंदासीं। ॿियो नंबर पॉइंट इहा आहे त जीअं एडिशन ऐं सब्ट्रैक्शन में लाइक अनलाइक वारो रूल आहे। माना ॾिसो, लाइक हूंदा तॾहिं कट थींदा तॾहिं जोड़ थींदा, अदरवाइज़ न थींदा। पर मल्टीप्लिकेशन में इहो को बि रूल न आहे। यानी हिकु जहिड़ा हुजनि चाहे न हुजनि, यानी लाइक हुजनि या अनलाइक हुजनि, मल्टीप्लाई थींदा आहिनि। उहो बि तव्हां प्रैक्टिकली बोर्ड ते ॾिसी सम्झी वेंदव। हाणे जे पहिरियों नंबर एग्ज़ाम्पल आहे 2x 4y 8a। इन्हनि खे पाण में ज़र्ब कयो। हाणे जीअं त ॾिसो, असां हिकिड़ो रूल कहिड़ो सिखियोसीं त हिते लाइक अनलाइक वारो कुझु बि न आहे। त तव्हां छा कंदव, सभ खां पहिरियां नंबर मल्टीप्लाई कंदव। ॿिचों 8 8 8 64। हाणे जेके वेरिएबल आहिनि उहे लिखी छॾियूं। हाणे मां हिन जो जवाब बि लिखियुमि ऐं हिन जा वेरिएबल सभु हिन सां साथ लिखिया आहिनि मां। ठीकु आहे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखिजो, जंहिंजो को मसइलो न आहे हूंदो पर किताबनि में हुनखे फॉलो कंदा आहिनि त जॾहिं बि तव्हां वेरिएबल रखो न त पहिरियों वारो वेरिएबल रखिणो आहे। मिसाल कीअं, हिते yxa न हो रखिणो, इन सां फ़र्क़ु न आहे पवंदो। पर जॾहिं तव्हां किताब में ॾिसंदो त पहिरियों a हूंदी, पोइ x हूंदी, पोइ y हूंदी। यानी जंहिं तरतीब सां ABC में अखर हूंदा आहिनि उन ई तरतीब सां असां अलजेब्रा में उहे अंग रखंदा आहियूं। जीअं मां ॿुधायमि तव्हांखे त नो अनलाइक ऐं लाइक वारो रूल आहे। ॾिसो कीअं हिननि अंगनि खे ज़र्ब कयोसीं ऐं वेरिएबल उन्हनि सां गॾु रखियासीं। हीअ असांजो जवाबु आहे। हाणे ॿियो नंबर आहे, असांखे मिलियो आहे 16a 8a स्क्वायर 2y। असांखे इहे सभ खां पहिरियां त अंग पाण में मल्टीप्लाई करणा आहिनि। यानी असां 16 ऐं 8 खे ज़र्ब कयोसीं त थियो 128। उन्हनि 128 खे ज़र्ब कंदासीं ॿिनि सां त थींदो 256। त पहिरियों तव्हां इहो कमु कंदव त तव्हां अंगनि खे ज़र्ब करे वेंदव। हाणे तव्हां ॾिसो, हे बि वेरिएबल साॻियो आहे। पोइ जॾहिं साॻियो वेरिएबल हुजे त हुनखे हिकिड़ो दफ़ो लिखो पर उन जा पावर जोड़ कयो। जीअं ॾिसो, हिन जे मथां कुझु बि न आहे त 1 आहे ऐं प्लस 2 कंदासीं त छा जवाबु ईंदो, 3। हल थी वियो। वापसि y सां को ॿियो वेरिएबल गॾु आहे ई कोन, इन करे असां हिनखे y खे रखी छॾींदासीं। यानी रूल नंबर 1 त जॾहिं बि तव्हांखे वेरिएबल साॻा अचनि उन्हनि जा पावर पाण में जोड़ कयो, पर वेरिएबल हिकिड़ो दफ़ो लिखंदा। उहो वेरिएबल ॾिसो, ॿ दफ़ा आयल आहे, मां हिकिड़ो दफ़ो ए लिखियुमि ऐं उन्हनि जा पावर जोड़ कयुमि। ऐं हिते अगरि इहे मिक्सचर ठही थो अचे खटाइण वांगुरु त तव्हांखे उहे सिर्फ़ु उहे तरतीब सां लाहे रखणा आहिनि। ॿियो नंबर रूल बि थी वियो। अचो टियों नंबर एग्ज़ाम्पल, त मल्टीप्लिकेशन कॾहिं हीअं मिले थी त यानी a + b मल्टीप्लाई बाय 3। त माना छा थो चए, इहे 3 a सां बि मल्टीप्लाई आहिनि, 3a प्लस साॻी 3b, इहे हुन सां बि मल्टीप्लिकेशन कनि था। यानी इन अंदरनि ॿिन्ही अंगनि सां इहो ॿाहिरियों अंगु ज़र्ब थींदो, छो त लाइक न, इन करे असां अलॻि अलॻि रखियोसीं। हाणे अचे थो 2a प्लस 3b मल्टीप्लाई बाय a। हाणे हिते ॻाल्हि ज़हन में रखो, हिते ईंदो आहे बाय वर्ड, या मां हिते इन करे तव्हांजी मल्टीप्लाई निशानी ॾेई छॾी आहे, पर हिते किताब में लिखियलु हुयो बाय a। छो त अॻिते जॾहिं टॉपिक ई मल्टीप्लिकेशन वारो थो हले न त असांखे हीअ बाय सम्झी वञणु घुरिजे। त चए थो वञे हिनखे ज़र्ब कयो कंहिंसां, a सां। अचो हाणे a खे जॾहिं ॿिनि सां ज़र्ब कयां त हिन a जे अॻियां कुझु बि न आहे, माना छा आहे, 1 आहे। हिकु a खे ॿिनि a सां ज़र्ब कंदुमि त छा जवाबु ईंदो, 2a न। हाणे हिकु पावर हिन जो आहे, हिकु पावर हिन जो आहे, छो त हिन 2a सां ज़र्ब छा थी थिए, a न। त हे ॾिसो वेरिएबल त साॻा थी विया। जॾहिं कयूं मल्टीप्लिकेशन था त 1 ॾूं 1 a, हीअ 1 a, हिकु दफ़ो a रखीसीं, ॿिन्ही जा पावर पाण में जोड़ कंदा थींदा 2। अचो प्लस 1 × 3, हिते ॾिसो a आहे, हीअ b आहे, हिननि ॿिन्ही खे ज़र्ब कंदा त छा जवाबु अची वेंदो, ab। माना असां हिन ॿिन्ही खे गॾु करे रखंदासीं। अगरि हिकु जहिड़ो हुजे त असां पावर जोड़ कयूं, पर हिकु जहिड़ो न आहे, असां गॾु रखियासीं ऐं हिन 1 सां हिन अंदरे खे ज़र्ब बि कयोसीं। सो ही 3 एग्ज़ाम्पल हुया। हाणे असां हलूं था 5 नंबर एग्ज़ाम्पल जे तरफ़। हाणे असांखे दर्जो मिलियो आहे 3ay स्क्वायर एंड 7a स्क्वायर y क्यूब। इन्हनि खे ज़र्ब करिणो आहे त सभ खां पहिरियों असां छा तइ कयो आहे, अंगनि खे ज़र्ब करे अचिणो आहे। 3 × 7 = 21। उन खां पोइ
वेरिएबल्स खे ज़र्ब करिणो आहे। हाणे ए जॾहिं ए सां ज़र्ब थींदी त छा थींदो, ख़ाली वेरिएबल लाइ रखंदासीं छो त हिक जहिड़ा आहिनि, ऐं प्लस में असां छा कंदासीं, हिननि जा जेके पावर आहिनि उहे जोड़ कंदासीं त हिन जो पावर थींदो 3 यानी 21 ए क्यूब। वरी अचो वाह हिते बि आहे, वाह हिते बि आहे, वाह हिकिड़ो दफ़ो लाहे रखो, हिन जे मथां पावर 2 आहे, हिन जे मथां पावर 3 आहे, त हिन जे मथां पावर घणो थींदो 5। असांखे वरी बि रिपीट कयां थो त मल्टीप्लिकेशन जे अंदरि अंग बि ज़र्ब करणा आहिनि ऐं वेरिएबल बि ज़र्ब करणा आहिनि। ऐं वेरिएबल ज़र्ब जो मतिलबु छा आहे त हिक जहिड़ा आहिनि त हिकिड़ो दफ़ो लाहे रखो, हुन जा पावर जोड़ कयो, ईअं ज़र्ब थींदो। ऐं अगरि डिफरेंट आहिनि त बसि गॾु लाहे रखो, जीअं असां हिन जे प्रीवियस एग्ज़ाम्पल्स में सिखी आयासीं। सो असां इन सिंपल वे मल्टीप्लिकेशन ॾिठीसीं त अलजेब्रा जे अंदरि मल्टीप्लिकेशन कीअं थींदी आहे। तव्हांजे साम्हूं कुझु एग्ज़ाम्पल्स आहिनि, इन्हनि खे हल कयो, प्रैक्टिस कयो। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं हिकु नई क्लास में। तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।